सही असां औज़ुबिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। असांजो सिंध गवर्नमेंट के इहो ई मुतालबो आहे त असांजी जेका एज लिमिटेड आहे 55 खां 60 साल कई वञे गवर्नमेंट जे आइन मुताबिक़। ऐं असांजा रहियल पगार आहिनि जून जुलाई खां वठी इन टाइम ते असांजा रहियल पगार जेको वधियल पगार जी बजट रिलीज़ कोन थी सघियो आहे। ऐं असांजी जेका सिंध सेक्रेटरी खे एजुकेशन मिनिस्टर खे असांजो इहो ई अपील आहे त फिल फोर इन शयुनि ते गौर करे असांखे जाइज़ मुतालबा ज़ेरे गौर करे असांजा मञिया वञनि। असां NCHD ऐं बेक्स जा उस्ताद आहियूं। असां 2021 में CCI जे ऐलान मुताबिक़ पहिरियों वफ़ाक़ में कमु कयूं पिया ऐं CCI जे ऐलान जे मुताबिक़ 2021 में असां सूबनि जे हवाले थियासीं। सही आइन मुताबिक़ पाकिस्तान के सिंध जा टीचर NCHD ऐं बेसिक्स तमाम अरसे खां वठी रेगुलरी जे लाइ एहतिजाज करे रहिया आहियूं त असांखे जल्द में जल्द रेगुलर कयो वञे ऐं रहियल असांजो जेको पघार ॾिनो वञे ऐं असांजो जेको उमिरि आहे 55 साल हिन तरमीक़ कई आहे 55 साल वधाए 60 साल कयो वञे ऐं असांखे मेन जेको शइ आहे असांजो रेगुलर असां कयो वञे। छो त असां हाणे 55 साल जे उमिरि जे ज़रे घटि थी विया आहियूं। महिरबानी करे असांखे रेगुलर कयो वञे, असांजो हक़ आहे। सही तक़रीबन 4100 न जेको आहे त जेकाबाद में असां टोटल 72 आहियूं। ऑल ओवर सिंध जे लेवल ते असां जेको एनी टाइम 50,000 खां मथे आहियूं। जेकाबाद में 72 71 आहियूं NCHD बेक्स जा ऐं ऑल ओवर सिंध में जेको एनी टाइम असांजो फिंगर आहे तक़रीबन 55 5600। असांजो मुख्य